वज़ीर आज़म इमरान खान तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी की मंजूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना 24 कलाकनि में सर्कुलर समरी ज़रिए पाबंदी लॻाइण की मंजूरी ॾींदी। वफ़ाक़ी हुकूमत 3.5 लाख स्कॉलरशिप ॾियण जो ऐलान करे छॾियो। स्कॉलरशिप शफ़ाफ़ ऐं मेरिट जे बुनियाद ते ॾिनियूं वेंदियूं। जेसीताईं कानून की बालादस्ती न हूंदी तरक्की मुमकिन आहे। स्कॉलरशिप में वफ़ाक़ी हुकूमत सहकार करे रही है। वज़ीर आज़म इमरान खान जो रहमतुल आलमीन तकरीब के खिताब। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 118 मरीज़ फोतुनि जो अंगु वधी 15,872 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,395 नवां केस रिपोर्ट। मुल्क में कोरोना केस जो मजमूई अंगु 7,39,818 थी वियो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो फौजी फाउंडेशन हेडक्वार्टर्स जो दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ फौजी फाउंडेशन की कारकर्दगी की वाखाण कई ऐं 100 बिस्तरन ते बदल अस्पताल जो इफ्तिताह पिणु कयो। अकबर सां रोड हादसे में फोतियुनि जो अंगु वधी 4 थी वियो। फोतियुनि जा लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। रखण वेझो क़तल केस में घुर्बल जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ पुलिस की ॻोठ अयूब चांडियो ते चढ़ाई। जवाबदार पुलिस के पहुचण खां अॻु में फरार थी विया। पुलिस घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। वाक़िए ख़िलाफ़ मुतासिरनि जो एहतजाज। टंडो अलाहियार वेझो फायरिंग में क़त्ल थियल 5 ॼणनि जो केस उमरसान थाने ते दाख़िल। केस में 7 ॼणनि खे नामज़द कयो वियो। 5 ॼणनि जो क़त्ल केस मोहम्मद अयूब जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। ॿ ॾींहं अॻु सुबुह जो अदालत में पेशी ते ईंदड़नि मथां फायरिंग कई वई हुई। शिकारपुर में पुलिस कार्रवाई करे डेरा इस्माइल वासी मुगवी शकील अहमद के बाजियाब कराए वरितो। शहदादपुर में पुलिस ऐं ॾुहारियुनि में मुबैना मुक़ाबिलो। ॾुहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल ॾुहारी के कब्ज़े में पिस्टल हथिके वियो आहे। डेरा मुराद जमाली में जवाबदार घरेलू तकरार तां पंहिंजी घरवारी के फायर करे क़त्ल करे छॾियो। पुलिस वाक़े वारनि पहुची जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो। बांदी वेझो ॻोठ रमज़ान मंगियो में ज़मीनी तकरार तां मंगिया बिरादरी जे 2 धुरियुनि में घेरो। गोलियूं लॻण सबबि ज़ुल्फ़कार मंगियो मारिजी वियो। सांगड़ वेझो मिठड़ाऊ केनाल में पेर तिरकण करे 14 वरियनि जो अरशद अली लिगारी ॿुॾी वियो। लाश हथ न अची सघियो। फोती जे लाश जी ॻोल्हा जारी। हरी मीरवा वेझो ॿुॾी फोथियल 8 वरियनि जे मुजीब जोगी जो 14 कलाक गुज़रण खां पोइ मीरवा केनाल मां लाश गुज़िरियल ॾींहुं पेर तिरकण सबबि नींगर मीरवा केनाल में ॿुॾी वियो हो। ऐं गौसपुर में शरपसंदनि 20 जरेबनि ते ॿधल कणिक जे दरे खे बाहि ॾेई साड़े छॾियो। अहमदपुर वेझो ॻोठ सादिक कलोड़े में पुरियत नज़ीर कलोड़े जे 5 जरेब कणिक जे दरे खे बाहि लॻी वई। बाहि लॻण जे नतीजे में लखे रुपयनि जी कणिक सड़ी रख थी वई।